बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यू वाचिंग एनालिसिस रूम। आया लैला निसार। नाज़रीन जो तव्हांखे ख़बर आहे त पाक भारत तकरार हिन वक्त पे हलंदड़ आहे। सीज़फायर त पंहिंजी जगह ते मौजूद आहे, पर हिन वक्त जेके ज़रूरी कोशिशूं आहिनि उहो पाकिस्तान जेके बि रिकॉर्ड शयूं आहिनि उहे पूरो करण जी कोशिशूं करे थो। यानी मुंहिंजो मक़सदु इहो आहे सफ़ारती लेवल ते, डिप्लोमेटिक लेवल ते जेके बि शइ उन्हनि खे करणु घुरिजे पई हू उन हिसाब सां उन्हनि जी तयारी बि मुकमल आहे ऐं हाई लेवल मीटिंग्स जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त हू उन हिसाब सां बि पंहिंजी तयारी खे मुकमल रखनि था, रेडी आहिनि जेके बि हाणे ईंदड़ ॾींहंनि में मीटिंग्स थियण वञनि थियूं। अच्छा, हाणे हिकिड़ी हाई लेवल पॉलिटिकल डेलीगेशन नाज़रीन अमेरिका जे लाइ पाकिस्तान मां रवानो थिए थी, जंहिंजी अनाउंसमेंट कुछ हफ़्ता अॻु में पाकिस्तान जे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अनाउंस करे छॾी हुई ऐं इहो बि ॼाणायो वियो त हितां जी जेकी डेलीगेशन सफ़ारती लेवल ते जेके हू कोशिशूं कंदी, जेके मीटिंग्स अटेंड कंदी, उनखे चेयरमैन पीपल्स पार्टी बिलाल भुट्टो ज़रदारी साहब कंदा। सो हाई लेवल पॉलिटिकल डेलीगेशन इज़ सेट टू डू सम मीटिंग्स जेके हू पंहिंजो कंदा अमेरिका में। ऐं ॻाल्हि करे रही आहियां जेकी उन ई डेलीगेशन जी जंहिंखे लीड कंदा चेयरमैन पीपल्स पार्टी बिलाल भुट्टो ज़रदारी साहब ऐं पाकिस्तान जे नैरेटिव खे हू उते रिप्रेज़ेंट कंदा। यानी इन डेलीगेशन जो मक़सदु इहो आहे जेको बि पाक भारत तकरार हली रहियो उन में पाकिस्तान जो नैरेटिव छा आहे, पाकिस्तान जो स्टांस छा आहे, उनखे रिप्रेज़ेंट करण जे लाइ हू उते हूंदा। ऐं हाणे इन डेलीगेशन में आहे केरु इनखे चेयर त चेयरमैन पीपल्स पार्टी बिलाल भुट्टो ज़रदारी साहब ई कनि था, पर इन में आहिनि केरु ॾाढा ई प्रोफेशनल, वेल इंफॉर्म्ड ऐं एक्सपीरियंस्ड माण्हू इन डेलीगेशन में असांखे नज़र अचनि था और ॾाढी मज़बूती सां इहो केस विड़ी सघनि था। हिननि में आहिनि हिकु त पीपल्स पार्टी जी सेनेटर शेरी रहमान साहिबा, ॿिए पासे फेडरल मिनिस्टर मुसद्दिक़ मलिक, PMLN जा सीनियर लीडर आहिनि खुरम दस्तगीर ख़ान साहब, उहे बि मौजूद आहिनि। फॉर्मर फॉरेन सेक्रेटरीज़ बि आहिनि जंहिंमें जलील अब्बास जिलानी साहब ऐं तहमीना जंगजो। उन खां अलावा फॉर्मर फॉरेन मिनिस्टर हिना रबानी खर साहिबा बि उते इन डेलीगेशन जो हिसो बणिजंदियूं ऐं ॾाढी ही हिकिड़ी इम्पोर्टेंट लेवल जूं मीटिंग्स अटेंड कंदा, जंहिंमें हिन डेलीगेशन जी मुलाक़ात हाणे कंहिं सां थींदी। हिकु त तव्हांखे आउं डेलीगेशन जे बारे में ॿुधायो कि चेयर केरु करे पियो, हिन में मौजूदु केरु आहे, पाक भारत जो जेके ही मामला हलनि पिया उन में पाकिस्तान जो नैरेटिव छा आहे, स्टांस छा आहे, उनखे उते वञी करे रिप्रेज़ेंट कंदा। अच्छा, हाणे मुलाक़ात कंहिं सां थींदी, दैट इज़ वेरी इंपॉर्टेंट नाज़रीन। हिन डेलीगेशन जी मुलाक़ात US सेक्रेटरी स्टेट एंटनी ब्लिंकन सां थींदी, यानी स्टेट डिपार्टमेंट जे ऑफिशियल सां। ऐं 2 जून ते ही ज़ाहिर उते वञी करे न्यूयॉर्क में मिलंदा। उन खां बाद में हिननि जो 2 ॾींहं जो स्टे आहे न्यूयॉर्क में एंड देन 4 जून ते हिननि जी मीटिंग US कांग्रेसमैन, थिंक टैंक्स एंड देन मीडिया इंटरेक्शन आहे। त ही केतिरी इम्पोर्टेंट डेलीगेशन आहे, हिन जा नतीजा रिज़ल्ट छा निकिरी सघे थो। ऐं इन ई डेलीगेशन खे वठी करे भारत में फ्रस्ट्रेशन मौजूदु आहे, भारत परेशान आहे इन डेलीगेशन जो जॾहिं खां हुननि ॿुधो आहे ऐं भारत पंहिंजे तरफ़ां कंहिंखे मोकिलियो आहे उते पंहिंजो नैरेटिव प्रेज़ेंट करण जे लाइ। इहो बि तव्हांखे असां प्रोग्राम में अॻिते हली करे ॿुधाईंदासीं ऐं उन खां बाद में तव्हांजी मुलाक़ात असां कराईंदासीं। नाज़रीन, जीअं तव्हांखे ख़बर आहे त ख़मीस आहे, हर ख़मीस ते असां तव्हांजी मुलाक़ात कराईंदा आहियूं एनालिसिस रूम जे ख़ुसूसी सेगमेंट सिंध ॼाई में, कंहिं न कंहिं अहिड़ी सिंध ॼाई सां जंहिं पंहिंजो पाण खे कंहिं न कंहिं फील्ड में, जंहिं फील्ड में ज़ाहिर कमु करे रही हूंदी आहे उन में पाण खे ख़ूब मञरायो हूंदो आहे। सो हुन सां तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं एट द एंड ऑफ द शो। सो हिते नाज़रीन इजाज़त ॾींदा त असां शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं ऐं ब्रेक खां पोइ हाज़िर थियूं था पंहिंजे एनालिस्ट सां गॾु। वेलकम बैक नाज़रीन। हाणे पाक भारत जे विच में सफ़ारती जंग शुरू थियण वञे पई। जी हाँ, उन में पलड़ो भारी असांखे पाकिस्तान जो बाक़ाइदा तौर ते नज़र अचे पियो। पाकिस्तान एक्सपेक्ट पॉसिबिलिटी या ज़ाहिर कई वञे पई पाकिस्तान पारां, मुल्क पारां, त 2 डेलीगेशन सेंड कयूं वेंदियूं, 2 अलॻि जंहिंमें हिकिड़ी खे त चेयरमैन पीपल्स पार्टी बिलाल भुट्टो ज़रदारी साहब कनि था ऐं ॿी जो बि शायदि ऐलान कयो वेंदो उहो असां पंहिंजे एनालिस्ट खां पुछी वठूं था। सो बहरहाल ही पाकिस्तान मां जेकी डेलीगेशन्स वञनि पियूं, जंहिंमें हिकिड़ी त नॉर्थ अमेरिका वेंदी, यूरोप ऐं इंक्लूडिंग कैनेडा बि ॿुधायो वञे थो, इन जा कहिड़ा नतीजा निकिरी सघनि पिया। ऐं ॿिए पासे इंडियन डेलीगेशन जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं, यानी ही सफ़ारती जंग आहे, ज़ाहिर आहे उते पंहिंजो केस प्रेज़ेंट करणो आहे, पंहिंजे नैरेटिव खे प्रेज़ेंट करणो आहे, त कंहिंजो केस स्ट्रॉन्ग नज़र अचे पियो, असां पंहिंजे एनालिस्ट खां सवाल पुछंदासीं। सो इंडियन डेलीगेशन जी जेकॾहिं ॻाल्हि कजे उनखे लीड कनि था कांग्रेस MP आहिनि शशि थरूर, जेके फॉर्मर UN ऑफिशियल आहिनि। उन्हनि पहिरीं बि इंडियन कॉन्सुलेट में उते स्पीच कई ऐं उते ई अमेरिका में स्पीच कनि था, US में इंडियन कॉन्सुलेट में उन्हनि कई ऐं उते उन्हनि
प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रंप खे बि क्रिटिसाइज़ कयो। सो बहरहाल हिन वक़्तु मूंखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी तजिया निगार इमदाद सूमरो साहब। इमदाद साहब अस्सलाम वालेकुम, वेलकम टू द शो। सो इमदाद साहब, पाकिस्तान ऐं भारत जे विच में सफ़ारती लेवल ते हाणे जंग शुरू थींदे नज़र अचे पई। हिकिड़ो डेलीगेशन वञे पियो, हाई पॉलिटिकल लेवल डेलीगेशन आहे, उनखे चेयर कनि पिया चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी साहब। इंडियन डेलीगेशन बि कंट्रीज़ विज़िट करणु शुरू कया आहिनि। ही US में जेकी असांजे तरफ़ां डेलीगेशन वञे पई, ही केतिरी स्ट्रॉन्ग डेलीगेशन आहे? जेके मेंबर्स या माण्हू हिन में शामिल आहिनि, जीअं पीपल्स पार्टी जी सेनेटर शहरी रहमान साहिब आहे, फेडरल मिनिस्टर मुसद्दिक मलिक, खुरम दस्तगीर साहब, फॉरेन सेक्रेटरीज़ आहिनि। केतिरा स्ट्रॉन्ग माण्हू आहिनि? तव्हां छा सम्झो पिया त केतिरो स्ट्रॉन्गली पाकिस्तान जे नैरेटिव खे प्रेज़ेंट करे सघनि था वाहिद? महिरबानी लैला। ॾिसो, पाकिस्तान त सफ़ारती लिहाज़ ते भारत खे घणो अॻु ई पोइ हिते छॾे ॾिनो हुयो। 22 अप्रैल जो जेको पहलगाम हमले खां फौरी पोइ जेका भारत प्रोपेगेंडा थी, नरेंद्र मोदी जिन नमूने सां पाकिस्तान खे धमकी ॾियणु शुरू कयो, त दुनिया नरेंद्र मोदी या उन्हनि जी हुकूमत जी का ॻाल्हि जेको आहे तस्लीम न कई हुई। उनजी निस्बत जेका पाकिस्तान जेका ऑफर कई हुई त बाबा तव्हां कंहिं गैर जानिबदार फोरम ते सबूत खणी अचो, तहक़ीक़ात लाइ असां हाज़िर आहियूं। सो उनखे दुनिया एप्रिशिएट कयो। सो पाकिस्तान जेको उहो कार्ड खेॾियो या उहा जेका पाकिस्तान जी हिकिड़ी हिकमत अमली उहा कामयाबु थी। हाणे मां ॾिसो त सुभाणे चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी साहब निकिरंदा मुख़्तलिफ़ मुल्कनि जे दौरे ते वफ़द जी क़यादत कंदे। वज़ीर आज़म साहब जेके आहिनि उहे चइनि मुल्कनि जे दौरे ते आहिनि। आख़िरी मुल्क जेको आहे उहो पंहिंजो आहे ताजिकिस्तान। दोशंबे अॼु पहुता आहिनि। उनखां अॻु में हू आज़रबाईजान, उनखां अॻु में ईरान और तुर्कीअ खां थींदा हिते पहुता। सो पाकिस्तान जी जेका एग्रेसिव जेका सफ़ारतकारी आहे उन भारत खे परेशान करे छॾियो आहे। वज़ाते ख़ुदि तव्हां जेकॾहिं इंडियन मीडिया ॾिसो त जेको शशि थरूर आहे उहो हिकिड़ो वॾो चहिरो त ज़रूरु थी सघे थो, हिकिड़ो वॾो नालो त ज़रूरु थी सघे थो पियो, पर उन जी सफ़ारतकारी जेका आहे उहा इंडियन मीडिया, इंडियन जेको हुतां जी सियासी क़ुवतूं आहिनि उन्हनि जी नज़र में बि उहो नाकाम वियो आहे। छाकाणि त उन दौरान ई वॾियूं डेवलपमेंट जेके आहिनि उहे थी वियूं आहिनि। इवन जेको कल्ह हिकिड़ी ख़बर आई आहे त जेका अमरीकी हुकूमत उते टैरिफ जा जेके फ़ैसिला हुया टैरिफ लागू करण वारा सदर ट्रंप जा, उनजे ख़िलाफ़ जेके पिटीशन्स हलनि पियूं उतां जी अदालत में, त उते तहरीरी तौर ते अमरीकी हुकूमत, उतां जो जेको स्टेट सेक्रेटरी आहे पंहिंजो मार्क रूबियो, उतां जो जेको पंहिंजो मुख़्तलिफ़ जेके वापारी मामलनि जा जेके वज़ीर आहिनि, उन्हनि उते तहरीरी तौर ते वञी अदालत खे ॿुधायो आहे त बाबा हीअ जेको असां जंगबंदी कराई आहे उहा टैरिफ या जेको ट्रेड खे हथियार बणाए असां जंगबंदी कराई आहे पाकिस्तान ऐं भारत में, जेकर तव्हां हीउ सॼो ख़तमु करे छॾियो, ट्रंप जे इक़दामनि जे ख़िलाफ़ को फ़ैसिलो ॾिनो त पाकिस्तान ऐं भारत में ॿीहर जंग थी सघे थी। इन जो मतिलबु आहे त जेको इंडिया जो जेको मौक़िफ़ हुयो त बाबा पाकिस्तान असां जेको आहे ट्रेड वारो मामिलो जेको आहे उनजी ब्लैकमेलिंग में अची या उनखे उनजे दबाव में अची असां सीज़ फायर न कयो आहे जेको हू इंडिया चए पियो। सो उन्हनि जे अगेंस्ट सिमुर शयूं थियनि थियूं पियूं। हाणे हिकिड़ी शइ तहरीरी तौर ते अची वई आहे त मूं ॾिठो पियो अॼु त राजदीप देसाई आहे उतां जो, राजदीप सरदेसाई जो वॾो जर्नलिस्ट आहे, उन बज़ाते ख़ुदि इहो सवाल कयो आहे त बाबा हाणे जेका उते अमरीकी हुकूमत जेका पंहिंजी अदालत में हिकिड़ी ॻाल्हि रखी आहे त बाबा हीअ टैरिफ ऐं जेको ट्रेड जे मामलनि खे साम्हूं रखी सीज़ फायर थियो आहे, हिन जो मतिलबु आहे त हुकूमत झुकी आहे इंडियन। इन जो मतिलबु इहो आहे त या त अमरीकी हुकूमत जेका आहे पंहिंजी अदालत में ऑन ओथ कूड़ थी हाणे, या असांखां हक़ीक़तूं लिकायूं पियूं असांजी हुकूमत में। सो सफ़ारती महाज़ ते त जेको इंडिया आहे उहो नाकाम वियो आहे। पंहिंजो हीउ जेको शशि थरूर वारो वफ़द आहे उनजी बि अमां का एॾी का सुठी ख़बर न ॿुधी हूंदी त को उन्हनि किथे को बहितर सफ़ारतकारी कई हुजे, छाकाणि सफ़ारतकारी हिकिड़ो ख़ामोश हूंदी आहे ऐं ॿियो विज़िबल हूंदी आहे। अमेरिका में उते ई तव्हां जेको इंडियन कॉन्सुलेट में जीअं शशि स्पीच बि कई, ख़िताब बि कयो, वरी उते डोनाल्ड ट्रंप खे बि हिननि पंहिंजो क्रिटिसिज़म जो निशानो बणायो, त इहे सभु शयूं ज़ाहिर आहे काउंट थींदियूं ऐं इन जो नतीजा उन्हनि खे भोगना पइजी सघजनि था। तमामु घणा। हिकिड़ी ॿी डेवलपमेंट लाइ उहा इहा आहे त कल्ह फ्रांस जे फ़ौजी तर्जुमान जेको आहे इंडियन जेको मौक़िफ़ आहे राफेल न किरण वारो, उनखे उन्हनि जेको आहे रद्द कयो आहे। उन्हनि चयो त असां अञा तहक़ीक़तूं जेके तहक़ीक़ात कयूं था पिया केतिरो नुक़सानु थियो आहे। सो इन जो मतिलबु आहे जेको इतिहादी फ्रांस आहे उहो बि इंडिया खां बि थीरको थी वियो आहे। उन्हनि बि उन्हनि जी ज़ाहिर सॼी मार्केट राफेल जी किराए छॾी। उन्हनि जी जेका दिफ़ाई मईशत हुई, हथियारनि जी जेका उन्हनि जी जेका इंडस्ट्री हुई, उन सॼी इंडस्ट्री खे इंडियन तबाह करे छॾियो फ्रांस जी। सो जेके इंडिया सां गॾु बीठा मुल्क हुया हिन सॼी जंग में, उहे बि इंडिया खां परे थी विया आहिनि। रूस इंडिया खां परे थी वियो आहे। सो सफ़ारती महाज़ ते जेको सुभाणे जॾहिं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब वफ़द वठी वेंदा, तव्हांखे नज़र ईंदो सफ़ारतकारी कीअं थींदी आहे।
शशि थरूर वारी सफ़ारतकारी ऐं इंडियन मीडिया ॾिसो उते बि का शइ अच्छा नज़र पाकिस्तान कोन थी तरफ़ां अचे। 2 डेलीगेशंस मोकिलण जी ॻाल्हि कई वई आहे न इमदाद साहब, त तव्हां थोड़ी उन ते रोशनी ॾींदा त ॿी कहिड़ी डेलीगेशन आहे या ही नेम्स सभई फाइनलाइज़्ड आहिनि? न मुंहिंजो ख़्यालु आहे ही हिकिड़ो आहे, ॿियो थी सघे थो ज़रूरत पवण ते को ॿियो डेलीगेशन बि ठाहे अच्छा। वञे। ज़ाहिर आहे सॼी दुनिया खे एंगेज करिणो आहे। हाणे यूरोप, उहो नॉर्थ अमेरिका, मुंहिंजो ख़्यालु कनाडा। आहे हा डिपेंड करे थो त इंडिया खे केतिरो रिस्पॉन्स मिले थो। जेकॾहिं इंडिया खे घणो रिस्पॉन्स नथो मिले त पोइ असां वारो हिकिड़ो डेलीगेशन ई काफ़ी हूंदो, पर असां करण छा पिया वञूं, असल इम्पोर्टेंट शइ इहा आहे। जी असल ॻाल्हि इहा आहे त शशि थरूर खे मोकिलियो वियो त बाबा दुनिया खे वञी इहो ॿुधायो त पाकिस्तान हिकिड़ो दहशतगर्द मुल्क आहे, दहशतगर्दी पियो कराए। सही। असां जेको वञूं पिया डोज़ियर खणी, प्रॉपर फाइलूं खणी त बाबा ही जाफर एक्सप्रेस आहे, ही खुशदार वाक़ियो आहे, ही तव्हांजो जेको 22 अप्रैल खां पोइ जेको इंडियन मीडिया में शयूं हलियूं त बाबा टीटीपी बि असांजी, BLA बि असांजी, असां गॾिजी पाकिस्तान जे ख़िलाफ़ सभु कुझु कयूं था पिया। ही तव्हांजो कुलभूषण यादव ऐं समूरो मतिलबु हिकिड़ो प्रूफ सां प्रॉपर ईंदा न, मतलब शयूं ई तमाम शयूं खणी करे, एविडेंसेस खणी करे ईअं ई हिकिड़ो केस स्ट्रॉन्ग बणजंदो आहे, ईअं ई तव्हां रिप्रेज़ेंट कंदा आहियो। एग्जैक्टली। ॾिसो हाणे असांजो वफ़द यकीनन उते वञी प्रेस कॉन्फ्रेंस कंदो, पर असांजो वफ़द वञी उते इंगेज कंदो जिन जे मुल्क में वेंदो, उतां जी वज़ारत ख़ारजा सां, उतां जी जेके मोतबर माण्हुनि सां। शशि थरूर जी मुंहिंजो न आहे ख़्यालु का एॾी वॾी इंगेजमेंट तव्हांखे साम्हूं नज़र आई हूंदी कद प्रेस कॉन्फ्रेंसिस जे। सो असां असल ॻाल्हि इहा आहे त जॾहिं हू दुनिया में वञनि था, पहिरीं ॻाल्हि पहिरीं शिकस्त हुननि खां सवाल इहो थो थिए त बाबा ॿुधायो तव्हां कीअं था चओ तव्हां जंग खटी आहे, तव्हांजा जहाज़ किरिया आहिनि, तव्हां एग्रेशन कई आहे ऐं पाकिस्तान जेको अव्हांखे नुक़सान पहलगाम पहुचायो आहे। वाक़ये जी जांच जे लाइ बि सवाल थिए थो त पाकिस्तान तव्हांखे बार बार चयो त तव्हां हिन जे ऊपर इन्वेस्टिगेशन कयो, अणधूरी जांच कयो। बिल्कुलु बिल्कुलु असल ॻाल्हि त इहा ई आहे न। हाणे त बल्कि ॾिसो न इंडिया में जेके उतां यशवंत सिन्हा जी ॻाल्हि ॿोल जेका आहे उहा दुनिया हुनखे इम्पोर्टेंस ॾींदी या न ॾींदी? राहुल गांधी जी जे सवाल खे दुनिया इम्पोर्टेंस ॾींदी या न ॾींदी? उन सां गॾोगॾु जेको इंडियन मीडिया जेके हाणे सहाफ़ी जेके आहिनि या इंडियन दिफ़ाई जेको माहिर आहे परवीन साहनी, अजय साहनी, उहे जेके चवनि पिया बाबा असां जंग हारी आहे ऐं नरेंद्र मोदी जेको आहे हिकिड़ो एबनॉर्मल मूव कई हुई, उहे चवनि था दुनिया में असां तनहा आहियूं। सो जॾहिं इन क़िस्म जी शिकस्त खुर्दा हिकिड़ी ज़हनियत सां वेंदा त उन्हनि खां सफ़ारतकारी कोन थींदी। असां वञूं पिया हिकिड़ी पंहिंजो एतमाद सां, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो जेको वफ़द आहे हिकिड़ो एतमाद सां पियो वञे। अवां ॾिसो न त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, तुर्कीअ जे सदर ऐं आज़रबाईजान जेको कल हिकिड़ो जेस्चर ॾिनो आहे दुनिया खे, या ईरान में जेको वज़ीर आज़म खे जो इस्तक़बाल थियो, जहिड़े नमूने सां हथनि में हथ ॾेई उहे हलिया पिए, अहिड़ो को अव्हां खे न ईंदो ऑप्टिक नज़र। मोदी अॼु हुयो उते पंहिंजो बंगाल में अलीपुर द्वारा में, उते हुयो मोदी, उन खां पोइ पटना में हुयो मोदी। उन क़िस्म जूं साॻियूं ॻाल्हियूं थो पियो करे, दुनिया ॾिसे थी पई बाबा थिए छा थो पियो। ऐं हाणे दुनिया इहो ॻाल्हि सम्झी वई आहे, बज़ाते ख़ुदि इंडियन समाज में बि इहे शयूं शुरू थी वियूं आहिनि त बाबा ही त सॼो जो सॼो इलेक्शन जी जेका ही मोदी जी हरकतूं इलेक्शन खटण लाइ जेके रियासतुनि में मुख़्तलिफ़ रियासतुनि में इलेक्शन थियनि था, लैला मूं अॼु हिसाब किताब लॻायो त खोड़ सारियुनि रियासतुनि में हिन साल ऐं अॻे साल चूंडूं आहिनि। सो मोदी उन जे करे सॼो ही पहलगाम जो ड्रामो बि कयो, हमलो बि कयो, दुनिया ज़ाहिर ऑब्जर्व करे थी पई। सो उन जे करे शशि थरूर मुंहिंजो ख़्याल आहे कामयाब कोन मोटंदो, बल्कि वापसि अची शशि थरूर खे चङी भली उनखे पार्टी खां अलॻि ॾींदो, कांग्रेस खां, ऐं उतां जेको हुनजो जेको कद काठ ठहियल हो उहो अलॻि हुनजो ज़ाया थी वेंदो। बिल्कुलु बिल्कुलु डिप्लोमेट्स जो त हूअं ई वॾो इंडिया वटि रेटिंग स्केल हूंदो आहे, ऐं जेके सही उन्हनि जे एक्सपेक्टेशन्स ते न बीहंदा आहिनि उन्हनि खे चङी ख़ासी करे ॿुधाईंदा आहिनि। इहो इंडिया जो हमेशह खां किरदारु रहियो आहे। ऐं ख़ैर बहरहाल ॾिसूं था, पर बहरहाल हिन डेलीगेशन जी ॻाल्हि कजे जेका पाकिस्तान तरफ़ां मोकिली वई आहे या जेकी लिस्ट साम्हूं आई आहे, त सभु इन में क्रेडिबल माण्हू आहिनि जेके सही सां ॻाल्हाए सघनि था, या जेके असीं चई सघूं था त जंहिंजे बारे में समूरो पाकिस्तान कॉन्फिडेंट आहे त कहिड़ी रीति पंहिंजो केस प्रेज़ेंट कंदा पाकिस्तान जो। अच्छा इमदाद साहब, थोरो हिन ॻाल्हि ते बि अचूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब जो बि जेको कामयाब दोस्त मुल्कनि जो दौरो रहियो आहे, जंहिंमें ज़ाहिर हाणे ताजिकिस्तान पहुतल आहिनि, इनखे थोरो कॉन्क्लूड करे वठूं था, यानी इन्वेस्टमेंट बे इहे मुल्क करणु चाहिनि था, उनजी बि ख़्वाहिश ज़ाहिर कई आहे, बल्कि काफ़ी अनाउंस बि करे छॾियो, काले जीअं मौजूदु हुया। सो इनखे कीअं इमदाद साहब समअप तव्हां कंदा, ही केतिरो कामयाब दौरो हुयो ऐं इन मां असां छा वधीक जेको आहे हासिल करे सघूं था सफ़ारती लेवल जे हिसाब सां, या जेके टेंशन असांजा पाड़ेसरी मुल्क सां में हलनि था उन कॉन्टेक्स्ट में बि जेकॾहिं तव्हां कुझु चवणु चाहियो त प्लीज़। ॾिसो लैला, इन्वेस्टमेंट इन जी बाय प्रोडक्ट आहे, मईशत इन जी बाय प्रोडक्ट आहे। असल ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान सां जेके सरहदूं लॻनि थियूं जिन मुल्कनि जूं, उहे पाकिस्तान सां बीठा आहिनि। ईरान आहे, सरहद असांजी गॾु आहे, उहो पाकिस्तान सां गॾु बीठो आहे।
तुर्की हिकिड़ो असांजो स्ट्रेटेजिकल पार्टनर आहे, उहो असां सां गॾु बीठो आहे थियो। आज़रबाईजान जेको आहे उहो असां सां गॾु बीठो आहे थियो। ऐं उन खां पोइ जंहिं ॿिए मुल्क जी सरहद असां सां लॻे थी चीन, उहो असां सां गॾु बीठो आहे थियो। सो हिकिड़ी जेको महफ़ूज़ मुल्क हुजण जो जेको तासुर आहे न, उहो पाकिस्तान लाइ जहिड़ा दुनिया में उभरियो आहे। ऐं इहो त बाबा पाकिस्तान जेको आहे बेशक कमज़ोर मईशत आहे, पर दिफ़ाई हवाले सां पाकिस्तान खे को ख़तरो कोन्हे, को लहर लोॾो कोन्हे, छाकाणि न रुॻो पाकिस्तान जी पंहिंजी दिफ़ाई सलाहियत बल्कि हुन सां दोस्त मुल्क बीठा आहिनि, त उहो हिकिड़ो एतमाद वधियो आहे दुनिया ते। सो हाणे उन खां पोइ ज़ाहिर आहे पाकिस्तान खे जेको गैर महफ़ूज़ मुल्क सम्झो पियो वियो, पाकिस्तान में दुनिया सीड़पकारी न पे कई, सॼी सीड़पकारी भारत में पे वई। हाणे भारत मां सीड़पकारी निकिरंदी ऐं निकिरणु शुरू थी वई आहे, ऐं पाकिस्तान ते दुनिया इन्वेस्टमेंट कंदी, दोस्त मुल्कनि जी इन्वेस्टमेंट पंहिंजी जॻह ते। सही। पर जेको हिकिड़ो आलमी सरमायादार आहे, आलमी सरमायाकार आहे, उहो बि पाकिस्तान में अट्रैक्ट कंदो पाकिस्तान खे, ऐं उहो बि पाकिस्तान जो रुख कंदो। पाकिस्तान जी मईशत जेका आहे उहा जीअं दिफ़ा पाकिस्तान जो मज़बूत आहे, त मईशत इन सॼे सिनारियो खां पोइ थैंक्स टू मोदी बहितर थी वेंदी। सही, ठीक है। तो बहरहाल थैंक यू वेरी मच इमदाद साहब, तव्हां सां सां गॾु मौजूदु हुआ। नाज़रीन, असीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक वञंदासीं ऐं ब्रेक खां बाद में तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं हिकु सिंध ॼाई सां, जेका पंहिंजो पाण खे हिकु फील्ड में ज़बरदस्त तरीक़े सां मनराए रही आहे। सो सी यू राइट आफ्टर अ शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। हाणे तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं तालीम ऐं तहक़ीक़ जे मैदान में पाण मनराईंदड़ सिंध ॼाई डॉक्टर शहनीला ज़रदारी सां। अस्सलाम वालेकुम मैडम, अवांखे भलीकार चऊं था त तव्हां असांखे जॉइन कयो ऐं पंहिंजे व्यूअर्स खे असां थोरो तव्हां यकीनन के तारुफ जा मोहताज न आहियो, पर पंहिंजे व्यूअर्स खे ॿुधाइण चाहियूं था तव्हांजो जेके अचीवमेंट्स रहियूं आहिनि। नाज़रीन, डॉक्टर शहनीला ज़रदारी इज़ अ PhD इन सॉफ्टवेयर इंजीनियरिंग। उन खां अलावा हू उन्हनि खे एकेडमिक बि चइजी सघिजे थो, हू रिसर्चर बि आहिनि ऐं हाणे हिन वक़्तु हू एज अ प्रोफेसर एट दी NED यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी पंहिंजो सर्व करे रहियूं आहिनि। बट न सिर्फ़ु एतिरो, आई थिंक शायदि मां थोरी मूंखां हिते ग़लती थी वई आहे, शी इज़ अ चेयरपर्सन। ही डॉक्टर शहनीला ज़रदारी जेके आहिनि हू चेयरपर्सन आहिनि डिपार्टमेंट ऑफ सॉफ्टवेयर इंजीनियरिंग एट NED यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी। न सिर्फ़ु एतिरो, पर जूं खोड़ सारियूं मैडम जूं पब्लिकेशन्स बि आहिनि इन रेप्यूटेड जर्नल्स, ऐं हू काफ़ी कॉन्फ्रेंसिस में बि हिसो वठंदियूं रहनि थियूं, ऐं उते बि पंहिंजी जेके हुनजा रिसर्च आर्टिकल्स हुजनि था उहे पब्लिश थींदा रहनि था। ऐं रिसर्च जी जेकॾहिं वधीक ॻाल्हि कजे, हुननि अहिड़नि स्ट्रॉन्ग टॉपिक्स ते हू लिखनि थियूं या रिसर्च कनि थियूं जंहिंमें अक्सर करे असां सोचींदा आहियूं त इहे फील्ड्स या इहे एरियाज़ त काफ़ी मेल डोमिनेंट हुजनि था। त इन में हिकु सिंध ॼाई डॉक्टर शहनीला जेके तव्हांखे पंहिंजी टेलीविजन स्क्रीन ते नज़र अचनि थियूं, उहे बिग डाटा, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, इंटरनेट ऑफ थिंग्स ऐं ब्लॉक चेन ते बि हू कमु करे चुकियूं आहिनि, उन ते रिसर्च बि कनि थियूं। सो डॉक्टर शहनीला, अगेन वेलकम टू द शो एंड थैंक यू। वी आर वेरी प्राउड ऑफ यू। असां जेके ही मोटा मोटा लफ़्ज़ आहिनि, जिन जिन सब्जेक्ट्स जा नाला वरितासीं, कोशिशि कंदासीं त तव्हांजी जर्नी बाबति तव्हां खां असां सम्झूं त तव्हां शुरूआति जेको आहे किथां कई। सो हिकु सिंध ॼाई, तव्हांजो तालुक़ु कहिड़े ज़िले या शहर खां आहे ऐं कीअं तव्हां PhD कई, डॉक्टर बणिया, ऐं एतिरे अहिड़नि सब्जेक्ट्स में तव्हांखे ग्रिप हासिलु आहे जेके अक्सर करे असां सोचींदा आहियूं त सिर्फ़ु मर्द ई इन में कमु करे सघनि था ऐं मर्दनि खे इहे सभु सब्जेक्ट सम्झ में अची सघनि था। अच्छा, पहिरीं त मां अगरि पंहिंजी जर्नी चाइल्डहुड खां पंहिंजे नंढपण खां शुरू थी कयां, सो मां कराची में ई ॼाई आहियां। सो कराची इज़ लाइक माय होम टाउन। पैदाइश कराची में, कराची जी आहे। पर वालिद साहब ऐं मुंहिंजी अमड़ जेके आहिनि दे केम फ्रॉम अ स्मॉल विलेज इन डिस्ट्रिक्ट सांगर। माय फादर वाज एन ऑफिसर इन पाकिस्तान रेलवेज़। त उनजो फ़ाइदो इहो थियो त मां कराची शहर में ई ॼायमि ऐं सुठनि स्कूलनि में पढ़ियमि। ठीकु आहे। पोइ इंटर ताईं मां हिते ई तालीम हासिलु कई कराची में। एंड एट दैट टाइम ओनली मेहरान यूनिवर्सिटी इन सिंध was offering BE in software engineering. Okay. So I went to Mehran to study software engineering. ऐं पोइ वरी ज़ाहिर पंहिंजे शहर मोटी आयमि ऐं पंहिंजे शहर में अची वरी NED यूनिवर्सिटी जॉइन कयमि। एंड सिंस अच्छा, पहिरियों यानी तव्हां ऑब्वियसली BE में एडमिशन वरितो, उन खां ऑब्वियसली तव्हां मास्टर्स वग़ैरह बि कयो हूंदो? मास्टर्स मां एक्चुअली इन में कहाणी में ट्विस्ट आहे। अच्छा, ज़बरदस्त। सो वाइल आई वाज डूइंग माय मास्टर्स त मूंखे हिते जॉब मिली वई NED में। ओके। त पोइ इहो मास्टर्स बि तव्हां NED में कयो पिया? न, मेहरान मां कयां पई। उते ई कयो। ठीकु आहे। सो छा थियो त वाइल आई वाज डूइंग माय मास्टर्स आई गॉट अ जॉब हियर। त मां आउटबैक कंदी हुअमि फॉर 1 ईयर। किथे? हैदराबाद मां कराची। अच्छा। सो अर्ली मॉर्निंग मां ईंदी हुअमि कराची डेली, बिकॉज आई हैड माय क्लासेस इन द इवनिंग इन मेहरान।
डेली It was, पर you know, it was important to continue my masters. त मां मास्टर बल्कि हुन टाइम ते मां पंहिंजे वालिद साहब खे वञी चयो, मां चयो बाबा हाणे मां ईअं थी कयां, आई लीव दैट मास्टर्स एंड आई यू नो स्टार्ट माई मास्टर्स अगेन फ्रॉम NED. त बाबा चयो हाणे तुंहिंजो पोइ हिकिड़ो साल त ज़ाया थी वेंदो, सो विल बी 1 year बिहाइंड योर कॉलीग्स. सही. सो आई डोंट वांट दैट. इहो साल ॾुखियो ज़रूरु आहे पर गुज़री वेंदो. सो हो मतिलबु पोइ ॼाम शोरे वञणु, शाम जो वरी हुते क्लास, वरी राति हैदराबाद में स्टे करणु, अर्ली मॉर्निंग अगेन यू कम बैक. सो इहो थियो फॉर 1 good year. मास्टर्स कई तव्हां मेहरान यूनिवर्सिटी. मास्टर्स कई. मीनवाइल आई वाज वर्किंग हियर एज वेल एंड उन खां पोइ मां स्कॉलरशिप वरिती. अच्छा, मास्टर्स सां गॾोगॾु तव्हां पंहिंजो जॉब बि कयो पिया. यस. ठीकु आहे. हा, पोइ हुन सां गॾु कई ऐं पोइ मां हली वियमि मास्टर्स खां पोइ PhD लाइ UK स्कॉलरशिप ते. आई वेंट टू यूनिवर्सिटी ऑफ बर्मिंघम फॉर माई PhD. त जेका तव्हां ॻाल्हि कई न त ॾुखिया ॾुखिया नाला आहिनि. हाणे हिन ते हिकिड़ी ॾाढी फनी स्टोरी आहे, बिकॉज़ आई वेंट टू डू माई PhD इन रिस्क मैनेजमेंट. सो रिस्क मैनेजमेंट में मां करणु वियमि ऐं हुते माई सुपरवाइज़र व्हेन वी मेट फर्स्ट टाइम, हुन चयो रिस्क मैनेजमेंट कंहिं शइ जी करणी आहे. मां चयो बसि रिस्क मैनेजमेंट करणी आहे, सम्झी आया आहियूं बसि रिस्क मैनेजमेंट करणी आहे. एंड वाज लाइक कंहिं शइ जी करणी आहे. मां चयो रिस्क मैनेज करणो आहे बसि. सो ही वाज लाइक हाणे मां पतो आहे. So then he said, okay, do you know anything about cloud? तो मां चयो यार हे छा थो चए, त क्लाउड जो छा मतिलबु असांखे ख़बर न हूंदी. काइंड ऑफ क्लाउड? नो आई वाज लाइक आई वाज वेरी ऑफेंडेड कि भई असां कॉन्वेंट जा पढ़ियल आहियूं, असांखे क्लाउड जी ख़बर न हूंदी छा मतिलबु व्हाट. सो आई सेड तव्हां कॉलोनियल असांजी लेगेसी आहे हिकिड़ी, हुन में अंग्रेज़ी तो छॾे विया आहिनि असां. आई सेड आई नो क्लाउड, हे जेको आसमान में आहे क्लाउड. So he said, no, I'm talking about cloud computing, and I was a little bit taken aback, and I said, no, I don't know anything about cloud computing. So उन्हें जो risk manage करना है, so you have to do risk management for cloud architectures. अच्छा. Then I started studying, and that's where my journey with cloud computing started. ऐं थोरो सोलन लफ़्ज़नि में ॿुधाईंदो त क्लाउड कंप्यूटिंग हुजे छा थी पंहिंजे नाज़रीन खे. ऐं तव्हां अॼुकल्ह असां सभु यूज़ बि कयूं था, यानी हे ईअं जो तव्हांखे ज़रूरत नाहे डेटा जी स्टोरेज जी या कोई. पहिरीं जीअं तव्हां विंडोज़ में MS ऑफिस लॻाईंदा हुयो, पंहिंजे सिस्टम ते इंस्टॉल करे पोइ तव्हां इस्तेमालु कंदा आहियो. पर हाणे तव्हां गूगल डॉक्स में मतिलबु तव्हांखे ज़रूरत नाहे काई बि शइ इंस्टॉल करण जी. एक्सेल बि तव्हां ईअं ई ऑनलाइन कमु करे था वठो ऐं पोइ बंदि, पोइ तव्हांजे सिस्टम ते कोई ॿार कोन्हे. ठीकु. सो इट्स लाइक एनी सर्विस दैट यू गेट ऑन डिमांड, तव्हांखे ओॾी महिल ज़रूरत आहे ओॾी महिल तव्हां इस्तेमालु कई ऐं पोइ तव्हां हुनजो चार्ज रिलिंक्विश करे छॾियो. पोइ तव्हां चयो हाणे मुंहिंजे सिस्टम खे ज़रूरत न आहे, सो आई विल नॉट यूज़ इट एनी मोर. राइट. ठीकु आहे. हा, सही. सो इहो तव्हांजो सफ़र हुयो, तव्हां कीअं वञी UK पहुतो ऐं तव्हां स्कॉलरशिप ते माशाल्लाह सां विया, दैट इज़ ऑल्सो एन अचीवमेंट. अच्छा, हाणे इहो ॿुधायो त ही जंहिं फील्ड में तव्हां आहियो सॉफ्टवेयर इंजीनियरिंग ऐं जेके तव्हांजा रिसर्च इंट्रस्ट एरियाज़ आहिनि उहे बि काफ़ी मेल डोमिनेट हुजनि, यानी असांजे समाज में हाणे त माशाल्लाह सां जदीद दौर थी वियो आहे, असांजूं औरतूं हर फील्ड में कमु कनि थियूं. ही बि जेकी जंहिं फील्ड में तव्हां आहियो दैट इज़ ऑल्सो मेल डोमिनेटेड, यानी इंजीनियर जिते 5 मेल इंजीनियर्स हूंदा त उते लाइन में हिकिड़ी फीमेल इंजीनियर पंहिंजो बीठी असांखे नज़र ईंदी. सो केतिरो चैलेंजिंग आहे इन फील्ड में कमु करणु ऐं हाउ रेलेवेंट डू यू फाइंड योर सेल्फ, त तव्हां बि ओड़े हिसाब सां रेलेवेंट रही सघो था ऐं ओड़े हिसाब सां कॉम्पीट करे सघो था जीअं मर्ज़ाद करे पई. अच्छा, असां जॾहिं ग्रेजुएशन कई न तॾहिं फीमेल इंजीनियर्स इलाही घटि हुयूं ऐं सॉफ्टवेयर इंजीनियरिंग वॉज एन इमर्जिंग फील्ड न. त ओॾी महिल उन दौर में तव्हां सॉफ्टवेयर इंजीनियरिंग कई ऐं हुन वक़्त में केर बि सॉफ्टवेयर इंजीनियर मतिलबु सोसाइटी खे ख़बर कोन हुई त सॉफ्टवेयर इंजीनियर हुजे छा थो, कहिड़ो कमु थो करे, छा कंदा आहिनि. भला असांखे त कई माण्हुनि इहो चयो त तव्हां सॉफ्टवेयर इंजीनियर कयो था, हाणे डिग्री में पकोड़ा खपाईंदो. सो बट थैंकफुली डिग्री कमु आई. सो बल्कि जिन्हनि चयो पकोड़ा था खपाइनि. So but that's a joke, I wouldn't say that, but ॻाल्हि इहा आहे त yes they because people at that time thought कि हले नई शइ आई आहे ऐं वाकई हे डिग्री त वठंदा but that degree would be of no use. सही. पोइ बहरहाल असां जॾहिं ग्रेजुएशन कई त मार्केट जेका उन महिल ठहे पे हाणे त काफ़ी मैच्योर थी वई आहे इंडस्ट्री सॉफ्टवेयर जी. ओॾी महिल औरतुनि जो अंक केतिरो हुजे थो इन फील्ड में, सॉफ्टवेयर इंजीनियरिंग में या जेके बि कंप्यूटर रिलेटेड फील्ड्स आहिनि, केतिरो अंक तव्हां ॾिसो? अच्छा, हिन वक़्तु मां टीचिंग में आहियां त एक्चुअली जेको फीमेल जी जेका तादाद आहे
उहा सॉफ्टवेयर इंजीनियरिंग में वधी वई आहे. अच्छा इट्स जस्ट लाइक मेडिकल. सही उन जी वजह इहा आहे त सॉफ्टवेयर इंजीनियरिंग जेका आहे उहा हाईएस्ट मेरिट जी फील्ड थी वई आहे. हिकु त NED जी पंहिंजी मेरिट आहे, बिल्कुलु पोइ NED यूनिवर्सिटी में सॉफ्टवेयर जी जेका मेरिट आहे उहा अञा बि आहे. त ऐं तव्हांखे ख़बर आहे मेरिट आहे जी जॾहिं ॻाल्हि हाणे अचे दौर चेंज थी वियो आहे, तव्हांखे एतिरो हिन शइ में प्रॉब्लम नज़र no, न अचे. it's about, you know, when we talk about younger generation, yes, they have a lot of opportunity. ठीकु आहे. But when we talk about, because हाण मां वर्कर लेवल ते त कमु न कंदमि न ज़ाहिर. I have now about 19 years experience. सही त लीडरशिप पोजीशंस ते असां जॾहिं ॾिसूं था न, बिकॉज़ असांजी औरतूं जेके असांजे टाइम लीडरशिप पोजीशंस ते आहिनि वेठल और उहे कोन आहिनि, उहे इलाही घटि आहिनि. बिकॉज़ उन टाइम ते उन्हनि खे मौक़ा कोन मिलिया. उहा हिकिड़ी इमर्जिंग फील्ड हुई, ओॾी महिल उन्हनि खे कमु कोन मिलियो. मार्केट वॉज नॉट एक्सेप्टिंग यंग गर्ल्स. ऐं बल्कि ओॾी महिल वर्क फ्रॉम होम जो कॉन्सेप्ट कोन हुयो, त इलाही औरतुनि कमु न कयो, जॉइन कोन करे सघियूं वर्क फोर्स में. सो येस. अच्छा, हिन ई साॻी फील्ड में ज़ाहिर आहे तव्हां इंटरनेशनल डेलीगेशंस सां बि उथंदा वेहंदा हूंदा, तव्हांजी मीटिंग्स ऐं मुलाक़ातूं थींदियूं हूंदियूं. उन्हनि जे पासे खां या पंहिंजे तरफ़ जेकी टीम्स ऐं डेलीगेशंस हुजनि थियूं इन ई साॻी फील्ड में जंहिंमें तव्हां आहियो सॉफ्टवेयर इंजीनियरिंग, फ़र्क़ु कहिड़ो नज़र ईंदो आहे मर्द औरतुनि जे हिसाब सां? को किसो जेकर इन हिसाब सां तव्हां असांखे ॿुधाइणु चाहियो या इन सवाल जो जवाबु? अच्छा, इहो ॻाल्हि आहे लैला. ॾिसो त व्हेन इट कम्स टू इंजीनियरिंग और सॉफ्टवेयर इंजीनियरिंग, त हुन में उन्हनि वटि बि वुमेन इन इंजीनियरिंग ओवरऑल दुनिया में घटि आहिनि. स्टेम जी फील्ड में साइंस, टेक्नोलॉजी, इंजीनियरिंग एंड मैथमेटिक्स ओवरऑल दुनिया में घटि आहे. पर उन्हनि खे मेन स्ट्रीम में आणण लाइ उन्हनि इलाही प्रोग्राम्स शुरू कया आहिनि. जीअं हाणे हिकिड़ो एथना स्वान चार्टर आहे UK जी यूनिवर्सिटियुनि में, त उनखे बैज मिलंदो आहे हर यूनिवर्सिटी खे. त तव्हां एतिरी अगरि डाइवर्सिटी रखो था त तव्हांखे गोल्डन बैज मिलंदो या सिल्वर बैज मिलंदो, जंहिंसां मतिलबु इहो आहे त तव्हांखे एटलीस्ट टू बी इन अ हाई रैंक यूनिवर्सिटी यू हैव टू हैव अ सिल्वर बैज और अ ब्रॉन्ज मेडल. इहो आहे. पर असां जॾहिं हिते ॾिसो, सो व्हेन वी आर टॉकिंग अबाउट पाकिस्तान, त इंजीनियरिंग में थोरो आहे मसइलो, पर लीडरशिप में वधीक मसइलो आहे. सो वंस वॉट हैपेंड कि असां वटि कुझु हिकिड़ो डेलीगेशन आयो रशिया मां आयो. रशिया मां उहे सभु औरतूं हुयूं 100%. ऐं सिर्फ़ु जेको सॉफ्टवेयर इंजीनियरिंग साइड नो सॉफ्टवेयर इंजीनियरिंग, इट वॉज अबाउट हायर एजुकेशन मां. पर असांजी बि त हायर एजुकेशन में बि त इहो ई आहे न. हायर एजुकेशन में बि त लीडरशिप पोजीशन ते औरतूं घटि आहिनि. त उन्हनि जूं सॼे डेलीगेशन में औरतूं हुजनि. ऐं हिकिड़ो कोऑर्डिनेटर जेको पाकिस्तान लाइ हुयो, जेको पाकिस्तानी हुयो, दैट वॉज अ मैन. बाक़ी जेके रशियन हुयूं फीमेल्स आहिनि. त हिकदमि मूंखे कॉल आई त भई जल्दी अचो जल्दी अचो. मूंखे छा थी पियो? न रशियन डेलीगेशन आहे. मूं चयो आयो आहे, ठीकु आहे, काई ॻाल्हि कोन्हे, हम कमिंग. चयो न, चई हिननि में कोई मर्द कोन्हे ऐं असां वटि काई औरत कोन्हे. सो आई सेड ओके. सो आई वेंट देयर. हिन वक़्तु मां यूनिवर्सिटी में पंहिंजी में इंजीनियरिंग डिपार्टमेंट खे जेको हेड थी करे, आई एम द ओनली फीमेल. बाक़ी कनि थियूं असांजूं कॉलीग्स, बट उहे नॉन इंजीनियरिंग जे डिपार्टमेंट में तव्हां वाई फीमेल आहे. वैनिटी यूनिवर्सिटी में जिते तव्हां कमु कयो पिया, उहो तव्हां डिपार्टमेंट खे हेड कयो पिया. हेड पे क्या है, प्रोफेसर, फुल प्रोफेसर पूरी यूनिवर्सिटी में इंजीनियरिंग में सिर्फ़ु 2 आहिनि. अच्छा. हिकिड़ी मां आहियां, हिकिड़ी ॿी असांजी सिविल जी कॉलीग आहे. सही सही सही. जेका 100 सालनि खां पोइ असांजी, बिकॉज़ असांजी यूनिवर्सिटी जेको आहे 104 साल पुराणी आहे. त जॾहिं असांजी यूनिवर्सिटी खे 100 साल पूरा थिया, उन खां पोइ You are the chairperson and the professor too, of course. Yes. तव्हां इहे सभु तमामु मामला जेके डील कयो पिया. अच्छा, तव्हांखे काफ़ी अवॉर्ड्स बि मिलिया आहिनि. पर हाणे डॉक्टर शनीला इहो बि असां ॼाणणु चाहींदासीं त समूरी जर्नी छा टफ हुई? जीअं तव्हां ॿुधायो तव्हां मास्टर्स कयो पिया, तव्हां जेको आहे जॉब बि कई पई, त तव्हां ईअं चऊं त तव्हां फॉर्चुनेट इनफ हुयो, प्रिविलेज हुयो त तव्हां इहे सभु शयूं करे विया, फैमिली जी सपोर्ट हुई? छो त अक्सर करे असां इहो बि ॾिठो आहे त तालीम सां नौकिरी कंटिन्यू करणु तमामु ॾुखी हूंदी आहे. वरी तव्हां PhD जे लाइ बि प्लान कयो, स्कॉलरशिप बि कयो. सो वर यू एक्सट्रीमली इंटेलिजेंट या यू वर लकी इनफ? I would say both, because if you're very lucky and you're not working hard, त पोइ बि मज़ो कोन कंदे न ॻाल्हि. तव्हां you will not be successful. I'm lucky in the sense के ज़ाहिर आहे तव्हांजी हिकिड़ी जेका फैमिली जी फाइनेंशियल स्टेबिलिटी आहे उहा बि मैटर करे थी. तव्हां ॾिसो न, जेको ॿार ग़रीब घर में हूंदो आहे, कई दफ़ा इहो हूंदो आहे मिट माइट हुनखे मोकिलणु चाहिनि था पढ़ाई लाइ, पर उन्हनि जी एॾी रिसोर्सिस न. पढ़ाई में पैसो केतिरी अहमियत रखे पियो? पाकिस्तान में चङी ख़ासी रखे थो न. ॾिसो हिते बिटो निज़ाम त आहे न, सरकारी स्कूलनि जो जेको तबाह हली आहे,
ईअं न आहे त सरकारी स्कूलनि जा ॿार अॻिते न वधंदा आहिनि, उहे सुठा क्वालिटी पढ़ंदा आहिनि, ऑफ एजुकेशन ऐं फाइनेंशियल जेके शयूं आहिनि उहे मैटर कनि थियूं। ऐं ज़ाहिर आहे अगरि तव्हां वटि वधीक ॿार आहिनि एंड यू हैव अ चॉइस त तव्हां हिकिड़े ॿार खे मोकिलियो या ॿ खे मोकिलियो त ठीकु इट्स ऑलवेज द मेल चाइल्ड। हाँ बिल्कुलु ईअं थिए पियो। अच्छा हाणे जेके सॉफ्टवेयर इंजीनियर्स आहिनि जेके ॿार शागिर्द पढ़ी रहिया आहिनि यूनिवर्सिटीज़ में, तव्हां पाण हिकिड़े डिपार्टमेंट खे हेड पे कयो पिया, सो उहे ज़ाहिर आहे पंहिंजे मुस्तक़बिल में कुझु करणु चाहिनि पिया पंहिंजे करियर खे वठी करे, त छा का करियर काउंसलिंग बि तव्हां ॾींदा आहियो जेके स्टूडेंट्स तव्हां वटि ईंदा आहिनि, या तव्हां हाणे उन्हनि नियाणियुनि खे स्पेशली छा पैगाम ॾियणु चाहींदो जेके डॉक्टर शनीला बणजणु चाहिनि थियूं? ॾिसो असां वटि त जेके ॿार अचनि था हुन लाइ त असां चवंदासीं त 80% ऑफ द डिसीजन हैज़ ऑलरेडी बिन टेकन न। जेको यूनिवर्सिटी में अची वियो हुन फील्ड सेलेक्ट करे वरिती त उनखे त ख़बर आहे पर छा उन ॿार खे ख़बर आहे त स्कॉलरशिप्स मूंखे कीअं मिलणियूं आहिनि वठणियूं आहिनि, इन्हनि मां छो त काफ़ी ॿार जेके उहे वरी न हुन में असां कंदा आहियूं। ऐं बिकॉज़ असांखे अहिड़ी काई अपॉर्चुनिटी कोन मिली न, बिकॉज़ असां वटि कोई हुयो कोन जंहिंखे असां कॉन्टेक्ट कयूं या छा, सही, बट दे हैव एंड हो ईंदा आहिनि त मैडम असांखे स्कॉलरशिप जो ॿुधायो या ॿाहिरि असां वटि कहिड़ी अपॉर्चुनिटीज़ आहिनि रिसर्च में या इंडस्ट्री में। सो एक्चुअली वी ऑल्सो यूज़ आर कनेक्शन जेके असां हुते छॾे आया आहियूं ज़ाहिर आहे उन्हनि सां बि हिननि खे कनेक्ट कराईंदा आहियूं या रिसर्च पर्पज़िस लाइ उन्हनि खे कनेक्ट। सही, तव्हांखे लॻे थो त हाणे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौर आहे ऐं उहा AI तव्हां प्रोफेसर्स खे बि रिप्लेस करे सघे पई ईंदड़ कुझु सालनि में? ॾिसो रिप्लेस त कोन कंदी बट थिंग्स विल डेफिनेटली दे हैव स्टार्टेड चेंजिंग ऑलरेडी। ॾिसो हिन वक़्तु बि तव्हां अगरि स्टूडेंट्स जी ॻाल्हि कयो त हो सिग्निफिकेंटली टेकिंग हेल्प फ्रॉम दीज ऑनलाइन प्लेटफॉर्म्स, कोर्सेरा थी वियो या यूडेमी थी वियो, ॿार जेके इंटर मैट्रिक लेवल जा आहिनि खान अकेडमी ते वञी पंहिंजा कोर्सेस कनि था, अलॻि अलॻि प्लेटफॉर्म। सो येस बट टीचर स्टिल इट्स वेरी मच वैलिड, अञा त आहे। सही, ठीकु, थैंक यू वेरी मच डॉक्टर शनीला। ऐं तव्हांजे अवॉर्ड्स जी बि असां थोरी ॻाल्हि करे वठूं था जेके अवॉर्ड्स तव्हांखे मिलिया आहिनि। 2020 में तव्हांखे जेको आहे प्रेस्टिजियस मोहतरमा फातिमा जिन्ना अवॉर्ड मिलियो ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो अवॉर्ड मिलियो फ्रॉम दी सिंध कमीशन ऑन द स्टेटस ऑफ विमेन। उन खां अलावा बेस्ट टीचर जो बि डॉक्टर शनीला खे नाज़रीन अवॉर्ड मिली चुको आहे फ्रॉम दी NED एलुमनाई एसोसिएशन ऑफ साउदर्न कैलिफोर्निया 2023 में। सो बहरहाल काफ़ी अचीवमेंट्स आहिनि, शायदि असां कोट न कयूं हुयूं, पर जेतिरो असां वटि मौजूदु हुयूं मैडम जो अचीवमेंट्स उहे तव्हांजे आॾो पेश कयूंसीं। हू कीअं हिकिड़े मेल डोमिनेटेड फील्ड में आहिनि, पर हाणे ज़ाहिर शयूं जेके आहिनि चेंज थियूं आहिनि, पर पोइ बि हू पंहिंजो नालो भरपूर तरीक़े सां मनराए रहियूं आहिनि ऐं ॿियनि न्याणियुनि जे लाइ बि हिकिड़ो उत्साह जे तौरु असांखे हू नज़र अचनि थियूं। सो थैंक यू डॉक्टर शनीला, वी आर डेफिनेटली वेरी वेरी प्राउड ऑफ यू। ऐं असां इहा ई उमेदु कंदासीं त तव्हां जेके न्याणियूं डॉक्टर शनीला बणजणु चाहिनि थियूं उन्हनि जी बि मदद कयो, उन्हनि खे बि तव्हां मोटिवेट कयो। सो थैंक यू वेरी मच फॉर योर प्रेशियस टाइम। नाज़रीन जो के प्रोग्राम में एतिरो ई, मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। अल्लाह हाफ़िज़।